इंसाफ कयो, इंसाफ कयो, उन्हनि जा कातिल गिरफ़्तार कयो, कातिल गिरफ़्तार कयो। अदाए तो ॻोठ बहादुर खान सुनाणीअ में ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो हुयो जंहिंमें ॿिंदुनि में जहिड़ो थियो तो सुनाणी बिरादरी हिन महिल ख़बर असां उन वक़्तु ख़बर पई त हिकु क़तल थियो गुलाम नबी अब्दुल नबी नूर नबी क़तल थियो। हाणे मूंखे रिसेंटली ख़बर पई त इन जहिड़े में मुमताज़ बि क़तल थियो। असल हक़ीक़तूं छा थियूं, छा मसलो थियो? सर इहो मसइलो ईअं थियो त असांजो थ्रेशर हले पियो त असां हिते घरु वेठा हुआसीं। छोकिरा ॿ टे असांजा ज़मीन ते ईअं घुमण जे हिसाब सां को पाणी हले पियो उन हिसाब सां विया त हे मोर्चा वठी अॻ में वेही रहिया। केरु? हे गुलाम सरवर छोकिरा ऐं मुमताज़ उनजा पुट इलाही छोकिरा तक़रीबन घटि में घटि 100-150 माण्हू अॻ में मोर्चा वठी वेही रहिया आहिनि। त असांजा छोकिरा विया आहिनि ज़मीन जे घुमण जे हिसाब सां त उते उन्हनि खे हिकु हिकु करे मारींदा विया आहिनि साईं। असांखे को इंसाफ़ नथो मिले साईं। हिन वक़्तु ताईं न को जॻह ॾिठो हिननि जो, को हिकिड़ो बि जॻह कोन ॾिठो ऐं उन खां अलावा न को माण्हू हिननि जो को गिरफ़्तार थी सघियो। ऐं उन खां अलावा सिर्फ़ु 2-3 माण्हू जेके ज़ख़्मी आहिनि इस्पताल पहुतल आहिनि सिर्फ़ु उहे ई पुलिस कस्टडी में आहिनि। बाक़ी को माण्हू हिननि जो हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न थी सघियो, न ई पुलिस असां सां का एतिरो ख़ासि तावन कयो। अच्छा, हिन ताईं 2 जानियूं ज़ाया थी वियूं, तव्हां PS लाशारीअ में अचो था, हुनजी हद में अचो था, FIR वग़ैरह थी आहे? जी सर, FIR कल्ह थी आहे। कल्ह शाम। उन खां बाद छा रिज़ल्ट निकितो आहे? हिन वक़्तु ताईं असां वटि को पुलिस ऑफिसर आयो कोन सर। ऐं हिते आयो आहियां त हिते बि काई सिक्योरिटी मूंखे नज़र न आई आहे, काई पुलिस वग़ैरह कोई हिते कोई टाइम कई अथऊं? सिर्फ़ु पहिरीं ॾींहुं इहो कलाक 2 शाम जो सिज लथे जो 1-2 मोबाइल बीठो, उन खां पोइ सुबुह जो बि कुझु न। उन टाइम बि पुलिस बीठो त पुलिस खे असांजे वॾड़नि मिनथ कया आहिनि त भल लही वञो, असांजे मुड़ुसनि खे बचायो। पुलिस कुझु बि कोन कयो, हिकिड़ो को सिपाही बि हेठि कोन लथो साईं। आख़िर असांजे मुड़ुसनि वॾड़नि कुराड़ सुराड़नि 1-2 क़ुरान खया आहिनि, उते क़ुराननि सां बीठा त बि उहो कोन मुड़िया आहिनि, न ई पुलिस को आयो, न को विच वारो या को बि न आयो। आख़िर असांजे मुड़ुसनि खे बेदर्दी सां साईं हिकु हिकु करे मारियूं, तबाही कयूं, असांजो साईं ज़ुल्म कयूं। असां सां इंसाफ़ करे ख़ुदा जे वास्ते DIG साहिब खे असांजो अपील आहे, बिलाल खे अपील आहे, वॾनि ऑफिसरनि खे असांजो अपील आहे त ख़ुदा जे वास्ते असां इंसाफ़ कनि। अहिड़ो छा थियो आहे? कोई मोहम्मद सलाह जी असुल ज़मीन किरदार बि इन्हनि जो हुयो। इन्हनि असांखे ज़मीन वठाए ॾिनो हो, कुझु खाते वारो हुयो, कुझु बग़ैर खाते वारो हुयो। इहो सर 93 में 93 खे वठी यको ज़मीन असांजे हेठूं आहे। हाणे आया हिते ज़मीन असांजो आहे। बाबा तव्हांजो ज़मीन हे कीअं थियो आहे? चई न असांजो आहे। इहो हमलो करे थ्रेशर ज़मीननि ते हले पियो, इहो हमलो करे असांजे मुड़ुस मारियूं। न जेका मां रिकॉर्डिंग हुननि जी वायरल कई आहे, मौक़ुफ़ रखियो हुननि जो, हुन में वाज़िह था चवनि त हुननि जा खाता असांजे नाले ते कोई छा माजरो न सही न सरकारी ज़मीन आहे, पोइ करायूं अलाए छा अलाए काॾो वधूं, असांखे को ख़बर न आहे। कुझु बि न आहे, खातो बातो कुझु बि न आहे, सरकारी ज़मीन आहे न, असांजे विचो वारी हुई लंबरां। तव्हांजी दुर ख़रीद कयूं? हा, असांजे दौर असां ई कयोसीं। कंहिंखां वरितियूं इहे ॿिनि? असां सुनाणनि खां वरितो, आचार खान खां। आचार खान? जी जी। उहे हिन महिल हयात आहिनि? हा साईं, सभु अथसि। हा बिल्कुलु आहिनि। उहे गवाही ॾींदा? हा बिल्कुलु ॾींदासीं। हा, 1 तारीख़ ते 12 तारीख़ रखियल हुयो साईं, कोन आया। आख़िर 2 तारीख़ 19 तारीख़ रखियल हुयो, उन ते पोइ बहानो कयूं त असांजो मरीज़ आहे, कराची था खणी वञूं त बि हिते असांजे ॻोठ जा आहिनि, को ॿाहिरि जा न आहिनि, को माण्हू बीमार वारनि खे ख़बर पियासीं। को बि अहिड़ो मसइलो कोन हुयो, ॼाणी वाणी कोन आया। कई दफ़ा ओड़े पाड़े अमीरनि साईं सरदार सिजाद ऐं पहिरियों एहसान खान साहिब वटि, मीर एहसान खान, उन वटि फ़ैसिलो थियो हुयो त बि उन ते कोन बीठा साईं। त असां वरी सिजाद खान वटि, उते बि कोन आया न असां, त बि असां चयोसीं भाई असांजो फ़ैसिले में राज़ी आहियूं, जिथे फ़ैसिलो थिए असां राज़ी आहियूं। पर ओॾे वञनि पिया, जिथे किथे जेको बि वञे पियो इनकार कनि पिया त असां मारींदासीं, तेसीं ताईं न मारींदासीं, तेसीं ताईं असां बसि न कंदासीं, या त ज़मीन खां हथ खॾनि। ते बि हे पाण न बीठा, फ़ैसिलो थियो, उनजो फतवा न थियो, ठीकु आहे। उन खां बाद वरी हिननि लेटरूं आंदियूं, वरी बि जेका सो असां हिननि खे चयोसीं ठीकु आहे, तव्हांजी ज़मीन तव्हां फ़ैसिले ते वेहो, फ़ैसिले ते वेहनि न त चई त जा त ज़मीन उहो हथ कढो, जा त 50 लख रुपया असांखे ॾियो। असां चयोसीं बाबा असां छो तव्हांखे 50 लख रुपया ॾियूं, छाजे करे? सही आहे, बदमाश आहिनि, ॾोहारी आहिनि, अलाए केतिरनि जा मां ज़मीन हड़प कयूं वेठा आहिनि। सिर्फ़ु असांजा न, मीर बारनि जा, ॿियनि टियनि जा, हिननि जा जेके बि ज़मीन आहिनि पंहिंजियूं न आहिनि, सभु कब्ज़े जा आहिनि।
बधी असां सां तमामु नाजाइज़ी था कनि त हाणे असां वञूं काॾे, असां सां पुलिस बि तवनि नथो करे। चोथों ॾींहुं आहे अॼु, पोइ बि पुलिस नथो अचे, न चढ़े थो पुलिस, न चढ़ाई करे थो, न जॻहूं थो ठाहे, कुझु बि न। हे असां वटि फ़ैसिले जा लेटरूं आहिनि, हे न असां वटि फ़ैसिले जा सरदार असां सां काई इंसाफ़ नथो थिए। हे अञा ॾिसो कंहिं फ़ैसिले ते नथा अचनि। न वरी बि ही तव्हांजो पैगाम था आला अख़्तियारनि समेत अगली दौर वटि जी जी उम्मीद त हू बि ॾिसंदा। जी ही लेटरनि जूं कापियूं जेके मीरनि सरदारनि मोकिलियूं जी हुननि ॾे त ॻाल्हियुनि जे लाइ राॼूनी तरीक़े सां सही मसइलो सभु कुझु आहे। बिल्कुलु बिल्कुलु मञियां थो हर शइ अदा तव्हांजी तस्लीम कयां थो। वरी आख़िरी त जेकॾहिं इहो तरीक़ो राॼूनी तरीक़े सां हल थिए त इहो बहितर रस्तो न आहे। सही मसइलो इहो आहे न, ॾिस न हाणे हिननि त मुंहिंजो भाउ क़तलु कयो आहे, मुंहिंजो सौटु क़तलु कयो आहे, इहो मसइलो कीअं हाणे हल थींदो? अञा बि असांखे धमकियूं था ॾियनि, अञा बि धमकियूं था ॾियनि, फ़ैसिलनि मूं हथ कढो, जेका सो अञा तव्हांखे क़तलु कंदासीं, इहे त ॿ मारियासीं, अञा तोखे मारींदुमि, मोहम्मद सलाह खे मारींदुमि। हिननि जो एतिरो हक़ लहणो आहे छा भला असां सां?